मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं एक शख़्स जा कुछ पैसा गुम थी विया, उनखे हिकु ढारे वारे चयो त मूंखे 3000 रुपया ॾे त तोखे पैसा मिली वेंदा। अच्छा सर, हे ढारे वारनि जी बदमाशी आहे। कोई बि अगरि रक़म गुम थी वई आहे न, कोई बि रक़म गुम थी वई आहे, कंहिं ढारे वारे खे ख़बर न पवंदी आहे, कंहिं ढारे वारे खे ख़बर न पवंदी आहे तुंहिंजी रक़म हिते पई आहे। हे सिर्फ़ु माण्हू खे लुटण जो हिकिड़ो ज़रियो आहे, ॿ नंबरी आहे, धोखेबाज़ी आहे। जेकॾहिं अगरि ढारे वारनि खे एतिरी जेकॾहिं ख़बर पवे आहे त मुंहिंजा पैसा गुम थी विया आहिनि, को ढारे वारो मूंखां मुतालबो थो करे, मूंखे एतिरा पैसा ॾे, पोइ तुंहिंजा पैसा लभी वेंदा। उनखे मां उन बदमाश खे हिकिड़ो सुवाल थो कयां त बदमाश पोइ तूं मूंखे छो थो ॿुधाई? उहे 15,000 या 20,000 या 50,000 जेको मैं गुम थियो आहे न, तूं मूंखे छो थो ॿुधाई? उहे बिगैर मुंहिंजे पुछा खां तूं लभे करे पंहिंजे इस्तेमाल में आण न। दुनिया जे अंदरि लखनि डॉलरनि जे एतबार सां पैसा गुम थींदा आहिनि, करोड़ पैसा गुम थींदा आहिनि। हे ढारे वारनि जी बदमाशी आहे। जेके ॿिया माण्हू बि आहिनि जेके साईं असां ॿुधाईंदो आहे पैसा, ॿिया ॿुधाईंदो आहे, असां पैसा ॿुधाईंदो तव्हांजा पैसा हिते पिया आहिनि, तव्हांजो सामान हिते पियो आहे, हे सभु कुझु टोपी ड्रामो आहे हिकिड़ो। साईं बेवकूफ़ बणाईंदा माण्हुनि खे, बेवकूफ़। ॾिसो हिन ज़माने जे अंदरि, हिन दुनिया जे अंदरि वॾे मोॾो जेको इल्मु हो न, उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात कयो। अल्लाह जे नबी जे इल्म जे बराबरि असां कंहिंजो कोई इल्मु नथा मञूं, कंहिंजो कोई बि इल्मु नथा मञूं। काफ़ी रिवायतुनि जे अंदरि आयो त हिकु मरतबे हज़रत आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो हिकु हार जेको गुम थी वियो के रेगिस्तान इलाइक़े जे अंदरि। साहबा हुनखे ॻोल्हियो, काफ़ी ॻोल्हियो, एतिरे ॻोल्हण खां उहो हार न लथो। हे जेके हिन ज़माने में असांखे ढारे वारा चवंदा तव्हांखे गुम थियल शइ असां तव्हांखे ॿुधाईंदा, ॾिसो रसूल मौजूदु आहे, अलाह जे नबी मौजूदु आहिनि, हालांकि इल्म जा बादशाह आहिनि। जो रसूल जो जेको इल्मु आहे न, को नॉर्मल इल्मु न आहे, डायरेक्ट इल्मु कान थो अचे, डायरेक्ट इल्मु आसमान खां थो अचे, पर रसूल उन इल्म जो जेको इंतज़ारु था कनि। अलाह जे नबी ईअं टू द पॉइंट ॿुधाए छॾनि न त फलाणी जॻह ते रेगिस्तान में इहो हार पियो आहे, अलाह जे नबी न ॿुधायो। हिन ज़माने में मुस्लमान खे बेवकूफ़ कनि था, तव्हांजी जेकी शइ गुम थियल आहे 3-4 हज़ार रुपया ॾियो तव्हांखे मिली वेंदी। सर अहिड़नि माण्हुनि खां, तावीज़ वारनि खां, ढारे वारनि खां, इन बदमाशनि खां जेको बचण जी कोशिशि कयो। हे कुझु बि न थींदो आहे, कुझु बि न थींदो आहे। अगरि कोई मूंखे वाज़े तौर ते ॿुधाए वियो न, ढारे वारो कोई ॿुधायो न साईं तव्हां त सिर्फ़ु स्टेज ते बीह करे, मेंबर ते बीह करे सिर्फ़ु ॻाल्हि था कयो न, मां ॾे कोई ढारे वारो अचे, मां वाइदो तव्हां सां कयां थो, मुंहिंजूं काफ़ी शयूं गुम थियल आहिनि, काफ़ी। कोई ढारे वारो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे ऐं मां वटि अचे, मुंहिंजी हिकिड़ी शइ को ॻोल्हाए मूंखे ॾेखारे, मां उन ॾींहं खां वरी इनखे तस्लीम करणु शुरू कंदुमि। पर इहा ॻाल्हि क़ुर हदीस जे टकर में थी अचे, टकर में थी अचे। इहो नथो करे सघे बंदो त हे शइ हिते पई असां हितां वञी करे था खणूं, हे सिर्फ़ु टोपी ड्रामो आहे। असां वटि पब्लिक बि अहिड़ी आहे, असां वटि पब्लिक बि अहिड़ी आहे। अहिड़ो बंदो जेको नमाज़ सां हुनजो तालुक़ु ई न आहे, ज़िक्र सां हुनजो तालुक़ु ई न आहे, क़ुर सां तालुक़ु, रोज़नि सां तालुक़ु न आहे, उनजे पोयां यकीन कयो चङा भला माण्हू वेठा आहिनि, पैसा था ॾेई अचनि उन्हनि खे। हिन ज़माने में माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइणु, बेवकूफ़ बणाइणु इंतिहाई आसान, इंतिहाई आसान। माण्हू रुगो रस्तो था ॻोल्हनि, अलाह करे किथां जेको असांखे पंहिंजा पैसा बि ज़ाया था कनि ऐं पंहिंजी तबाही बि जेको कराइनि था। इहे सभु रीज़न छा जे करे निकिता? इहे इन करे निकिता असां इस्लाम खे जेको छॾे ॾिनोसीं, दीन खे असां छॾे ॾिनोसीं, इन करे इहे सभु मामला जेको पेश आया।